मजबूरन जेकॾहिं पार्टी के चेयरमैन जो भी सीएम चवण नथो करे तो 6 लाख मुलाज़िम 6 अक्टूबर वो बिलाल हाउस जा रोड ऐं असां डट के ईंदासीं। गवर्नमेंट के जेको करणो आहे ॾाढो करे डिजण वारा कोन्हियूं। गवर्नमेंट के थकाईंदासीं, असां कोन थकबासीं। असांजे ज़िंदगी मौत जो सुवाल आहे, असांजो फ्यूचर तबाह कयो थो वञे। मां तव्हांजे चैनल जे तवसत सां सिंध जी सिविल सोसाइटी के अपील तो कयां, अचो इन मुलाज़िमनि सां गॾु बीहो। सियासी पार्टियुनि खे चवां थो अचो गॾु बीहो। यूनिवर्सिटी ऐं कॉलेजनि जे शागिर्दनि खे चवां थो उन्हनि जो फ्यूचर तबाह आहे। सुभाणे पढ़ी गवर्नमेंट जी नौकरी वठंदा, उन्हनि जी पेंशन बि ख़तमु आहे। त यूनिवर्सिटी ऐं कॉलेजनि जा शागिर्द बि हिन एहतजाज में शामिल थियनि। इंशाअल्लाह फतेह हक़ सजई थींदी। हुसैन जिंदाबाद, यज़ीद मुर्दाबाद। जेका सिंध गवर्नमेंट रात खां इहे बि ॻाल्हियूं हलनि पियो त वज़ार जेका सिंध काबीना जा जेके 2 वज़ीर आहिनि उन ते मुश्तमिल का कमेटी ठाही पई वञे। गवर्नमेंट जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जी ऑन द रिकॉर्ड का बि कमेटी असांजे इल्म में कोन्हे। मां तव्हांखे पहिरियां ई ॿुधायो त डिप्टी कमिश्नर साउथ मूंसां 2 ॾींहंनि खां राब्ते में रहियो आहे ऐं कमिश्नर उन्हनि जी कोशिशि हुई त सेक्रेटरी फिनांस ऐं सर्विस सां तव्हांखे विहारियूं। मां रिफ्यूज़ करे छॾियो ऐं तव्हांजे ई चैनल ब्रेकिंग न्यूज़ हलाई, तंहिंजे करे अॼु बि मां रिपीट थो कयां, वज़ीर आला ऐं चीफ सेक्रेटरी खां हेठि लेवल ते न कंहिंसां वेहंदासीं, न ॻाल्हियूं कंदासीं। जिदोजहद जेतिरा ॾींहं भले हलंदी इंशाअल्लाह ताला।